नाज़िन खैरपुर में मुहर्रम हराम जो महीनो शुरू थींदे ही मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि चौकनि चौराहनि ऐं घिटियुनि में सबीलूं लॻायूं वयूं आहिनि। ॾिसूं था वकार हुसैन मंगी जी ही रिपोर्ट। जब लगाओगे सबीले खुश रहेगा सभी, पानी प्यासों को पिलाओ, क्या गरीब और क्या अमीर, रब को भी राज़ी करो, रब को भी राज़ी करो, ज़रा से भी इनाम लो, जब भी पियो पानी हुसैन करने सभी का नाम लो। नवासा रसूल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जे साथियुनि खे करबला में 3 ॾींहं बुख ऐं उञ ते शहीद कयो वियो, जंहिंमें उन जो 6 महीननि जो शहज़ादो अली असगर बि शामिल हो। करबला वारनि जी उन अॼु बि दिलनि खे गमगीन करे छॾे थी। उन जी यादि में मुहर्रम हराम जो महीनो शुरू थींदे मुख़्तलिफ़ इमाम बारगनि चौकनि चौराहनि ऐं घिटियुनि में सबीलनि जा स्टॉल लॻाया वेंदा आहिनि। मुहर्रम जे महीने में करबला में आले रसूल जे लाइ पाणीअ जा दरवाज़ा बंदि कया विया। आले रसूल जे मुश्किलातनि ऐं उन खे यादि करे हर साल मातमी जुलूसनि ऐं रस्तनि ते सबीलूं लॻायूं वञनि थियूं। सबील पी करे मोमिनीन शोहदाए करबला जे प्यासनि शहीदनि खे यादि कंदा आहिनि। शोहदाए करबला सां बि इज़हार अक़ीदत जा बि मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। हर को पंहिंजे तरीक़े सां इज़हार कंदो आहे। सबील बि उन्हनि मां हिकु आहे। कोई खीर मां सबील ठाहींदो आहे त कोई चांहि मां त कोई शरबत मां सबील ठाहे पीआरींदो आहे। मुहर्रम हराम दौरान मोमिनीन तरफ़ां सबील जो ज़ोर शोर सां तमामु कयो वेंदो आहे। आले रसूल बुख उन ते इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ क़ुर्बानी ॾिनी, जंहिंजो मिसाल नथो मिले। सबील बि उन्हनि क़ुर्बानीनि जो हिसो आहे। तमामु मुफ़क्किरनि जो कुझु आहे, इहो ई ख़्यालु आहे त पाणी इंसान जे लाइ जीआइबो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त फ़ौज यज़ीद रसूल जी आल खे करबला जे मैदान में खियो ऐं प्यासो शहीद कयो। उन जी यादि खे असां मल्हाइण लाइ, यादि खे हमेशह ताज़ा करण लाइ ॿुधाइण था चाहियूं उन्हनि खे अॼु हुसैनियत अॼु बि ज़िंदा आहे, यज़ीद अॼु बि मुर्दाबाद आहे। ही सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में यजीदी लश्कर जेको हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे 72 जानिसारनि खे प्यासो शहीद कयो, उन्हनि जी यादि में हे सबील लॻाई वेंदी आहे। सॼी दुनिया में सबीलूं लॻंदियूं आहिनि ऐं हिन सबील लॻाइण जो मक़सदु हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे भेटा पेश करणु आहे। त जीअं असां उन शोहदानि खे भेटा पेश कयूं, उन्हनि खे ख़राज पेश कयूं, त तव्हां उंज में ऐं जेको आहे करबला जे रण में पंहिंजी कुर्बानी ॾेई करे इस्लाम खे बचायो। करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन ऐं उन जे साथियुनि खे बुख ऐं उञ ते शहीद कयो वियो। उन्हनि जी यादि खे ताज़ा करण लाइ मोमिनीन पारां मुहर्रम हराम में जेको आहे सबीलूं लॻाए करे उन यादि खे ताज़ा कंदा आहिनि। कैमरामैन जानवर मनारे जो गुलशेख सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरान टीवी न्यूज़, खैरपुर मीर।